लाड़काने में सिंध हाई कोर्ट बेंच में उमेरुबाब चांडियो जे 3 घर भातियुनि जे क़त्ल केस बाबत ॿुधणी थी। सिंध हाई कोर्ट बेंच पारां दादू जे ट्रायल कोर्ट खे केस रोज़ानो जी बुनियाद ते हलाइण जी हिदायत कई वई आहे। ॿुधणी दौरान उमेरुबाब चांडियो, संदसि वकील ऐं MP सरदार चांडियो जो वकील अदालत में पेश थिया। अदालत ॿाहिरां ॻाल्हाईंदे उमेरुबाब चांडियो जो चवणु हो त असां हिते अचूं था पिया तक़रीबन 6 महीननि खां। हाई कोर्ट जा लाॻीतो मुंहिंजा चकर लॻंदा रहनि था। मां इंसाफ़ जी उम्मीद रखी हिते अचां पई। उमेरुबाब चांडियो जो चवणु हो त मतिलबु कहिड़ी ज़रूरत आहे त तव्हां हिते अची करे तारीख़ मथां तारीख़ वठो था। सिंध हाई कोर्ट बेंच पारां दादू जे ट्रायल कोर्ट खे केस रोज़ानो जी बुनियाद ते हलाइण जी हिदायत कई वई आहे। उमेरुबाब चांडियो जो वधीक चवणु हो त सरदार सदाई तारीख़ूं वठंदा आहिनि। हाई कोर्ट हुननि जी प्रैक्टिस ॾिसी रही आहे। सखर हाई कोर्ट बि लिखत में चयो हो त ही जवाबदार धुर जेका आहे उहे केस नथा हलाइण चाहिनि। उहे केस खां भॼी रहिया आहिनि ऐं भॼंदो केरु आहे जेको गिल्टी हूंदो आहे। उमेरुबाब चांडियो मूजिबि यकीनन सॼी सिंध ऐं पाकिस्तान इहा ॻाल्हि मञे थी त सरदार कातिल आहिनि ऐं असां उमेद रखूं था त अदलिया बि इंशाअल्लाह जल्दी इन शइ खे क्लियर कंदी ऐं हुननि खे सज़ा लॻंदी।